अस्सलाम वालेकुम प्यारे संगवासियों। ज़मा ख़ासियत जी तरफ़ां सलाम अर्ज़ क़बूल हुजे या अली मदद। सदाईं तव्हांजो कुर्ब रहियो आहे, मोहबत रही आहे। अॼु मुंहिंजो भाउ प्यारो ख़ालिद मीराली हुनजी सिलेक्शन मुकमल थी वई आहे, जंहिंजी इंशाअल्लाह सुभाणे परीहं रिकॉर्डिंग कंदासीं। ऐं अॼु असां वटि सीनियर शाइर ॿियो बि वेठो आहे, गुलशन ख़ासकली साहिबु। ऐं असांजे कंपनी जो प्रोड्यूसर आहे मोहम्मद ख़ान मल्हा, उहो असां सां गॾु वेठो आहे। इंशाअल्लाह हीउ जेको एल्बम कयूं था त तव्हांखे पसंदि ईंदो, जेको पंहिंजे फैमिली में ॿुधी सघो था, तव्हांखे ॾाढो वणंदो। इंशाअल्लाह वरी कमेंट्स ॾींदव, लाइक कंदव, फॉलो कंदव, वॾियूं महिरबानियूं। ऐं ख़ाली तव्हांखे पाण अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तों कीअं आहियो? ख़ुशि आहियो? उमेद आहे त ख़ुशि हूंदो। अदा हिन एल्बम जी सिलेक्शन असांजी मुकमल थी चुकी आहे। ऐं भाउ ज़मा जो हिकिड़ो गीत आहे सिंध जे हिन ॾुखनि ते लिखियो अथसि, उहो थोरो तव्हांखे हिन सिलेक्शन जो नई सिलेक्शन जो जेको गीत आहे उहो तव्हांखे सिंध ईंदी अलाए सुखनि में रहिया मुंहिंजा मारू ॾुखनि में रहिया मुंहिंजा साॻी ॾुखनि में कॾहिं सिंध ईंदी अलाए सुखनि में रहिया मुंहिंजा मारू ॾुखनि में रहिया मुंहिंजा साॻी ॾुखनि में कंहिंखे ख़ासि खेली मन क्यास थी पए सिंध जो ज़मा कोई वारस थी पए मुंहिंजी शाइरी आणे पंहिंजे ज़हन में रहिया मुंहिंजा मारू ॾुखनि